पीपल्स पार्टी जी चूंड मुहिम जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी कंबर शहदाद कोट ज़िले के दौरे ते पहुतल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मेरो खान शहदाद कोट ऐं कंबर पहुचण ते कारकुननि पारां शानदार आजियां। पीपी के ज़िले अॻवाणनि जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॻवाणनि खे आम चूंडनि जी भरपूर तैयारी करण जी हिदायत। मंगसी हाउस शहदाद कोट में पीपल्स पार्टी अॻवाणनि मीर नादिर मगसी सिंधी टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कयो। उनखां अॻु बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुची शहीदनि जे मज़ारनि ते बि हाज़िरी। पीपी औरत शोबे जी मरकज़ी सदर फरियाल तालपुर ऐं ॿिनि अॻवाणनि गढ़ी ख़ुदाबख़्श पहुची मज़ारनि ते हाज़िरी भरे दुआ घुरी। पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत को वफाक में बनाएंगे। पंजाब से ताल्लुक रखने वाले पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई असेंबली के उम्मीदवार को तीर का निशान से महरूम रखा गया है। इनका डट के मुकाबला करेंगे, इनके साजिशों को नाकाम करवाएंगे और हम पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत को वफाक में बनाएंगे। पुराना सियासतदान अज भी नफ़रत वारी सियासत करे रहा आहिनि। 8 फरवरी ते अवाम नई सियासी क़यादत जो साथ ॾे। इलेक्शन कमीशन बोर्ड मुतासिन के सहूलतनि जे कम खे न रोके। सिंध जा फंड्स रोकण ते ख़दशा आहिनि। रोकियल फंड्स जारी करे सिंध जा मसइला हल कया वञनि। पंजाब में पीपी जे केतिरनि उम्मीदवारनि खे तीर जे निशान खां महरूम रखियो वियो। पीपल्स पार्टी नून लीग जी साज़िशनि जो ॼमी मुक़ाबिलो कंदी ऐं नाकाम बणाईंदी। मुस्लिम लीग नून जी इहा पुरानी सियासत आहे जंहिंजी सभिनी खे ख़बर आहे। पंजाब में आरो नून लीग जे दॿाउ में अची उम्मीदवारनि खे तीर जो निशान न ॾिनो। नफ़रत ऐं विर्छ वारी सियासत खे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदासीं। अहिड़ो को बि सबबु नाहे जो इलेक्शन मुलतवी कई वञे। शहदाद कोट में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं अहिड़ी का बि क़ुवत नाहे जेका चूंडू देर जो शिकार करे सघे। जंहिं इलेक्शन का फरार थियण जी कोशिश कई उनजो नुक़सान थींदो। कभी कोई लाडला रहा है, कभी कोई लाडला रहा है। लाडला 1 और लाडला 2 इनकी आपस में जो है वो मुकाबले रहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जिसकी लीडरशिप ने हकीकी मायनों में अपना खून का नजराना दिया है। बाकी जो पॉलिटिकल पार्टीज पीपल्स पार्टी से मुकाबला कर रही हैं उन सब की ये हिस्ट्री है कि उन्होंने सिर्फ और सिर्फ चोर दरवाजे से इक़्तिदार हासिल किया है, गलत तरीके से इक़्तिदार हासिल किया है, झूठ से इक़्तिदार हासिल किया है। पंजाब जो अवाम नवाज लीग जी पॉलिसियुनि खे पसंद नथो करे। सिंध खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान में नून लीग जो वजूद खत्म थी चुको आहे। नवाज शरीफ थरकोल मनसूबो बंद कराए छॾियो हो। पाकिस्तान जे बच्चे खे ख़बर आहे कहिड़ी कहिड़ी जमात छा कयो। नून लीग ऐं पीटीआई वारा इलेक्शन खां भॼी रहिया आहिनि। पीपी अॻवान शर्जील मेमन जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सीपेक लाइ चीन वञी कोशिशूं कयूं पर नून लीग वारा उन्हनि कमनि जो क्रेडिट खणणु चाहे थी जेके हुननि कया न आहिनि। नून लीग पारां मुल्क खे एटमी ताक़त बणाइण वारी ॻाल्हि ग़लति आहे। मुल्क खे एटमी ताक़त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बणायो जंहिंजी क़ीमत हुन पंहिंजी जान ॾेई चुकाई हुई। इधर देखूं, आगे देखूं, पीछे देखूं, किधर किधर देखूं काड़ा। तो मैं सोच रही थी इस कदर धुंध है, इस धुंध में घरों से कौन निकल के जलसों में आएगा। लेकिन यहाँ तो मैं आपका जम्मे गफीर देख रही हूँ माशाल्लाह। नवाज शरीफ ते ज़ुल्म कंदड़ हर एक किरदार पंहिंजे अंजाम ते पहुची रहियो आहे। ॿियनि खे चोर चवंदड़ जो जॾहिं पंहिंजो वारो आयो त हुन तोशा खाना जी घड़ी बि न छॾी। ओकाड़ा में जलसे खे ख़िताब कंदे नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो त हुननि सोचियो हो त दांधली करे ॿीहर इक़्तिदार में ईंदासीं पर हाणे हुननि जा सहूलतकार ई नाहिनि रहिया। जेको नवाज शरीफ जीअं सचो हूंदो आहे उहो ॼमी बीहंदो आहे। ज़ालिम अदालतनि जे इहाते मां पंहिंजा जूता छॾे फरार थी विया। अॼु रड़ियूं था कनि त चूंड निशान वापसि वरितो वियो। हिकु दहशतगर्द जमात खे चूंड निशान नाहे मिलंदो। तहरीक इंसाफ़ जो चूंड निशान तोशा खाना जी घणी हुजणु घुरिजे हा। अवां सां जेको कुझु थी रहियो आहे उनजा अवां पाण ज़िम्मेवार आहियो।
सदर जी मुशावरत से 8 फरवरी ते पोलिंग की तारीख़ जो ऐलान किया। हिन वक्त चूंडू मुलतवी नथू करे सकजन। सेनेट में चूंडू मुलतवी करने वाले मंजूर कल 18 वाले मामले ते इलेक्शन कमीशन जो सेनेट सेक्रेटरीट के जवाबी खत। चूंडन में देर करण का इनकार। इलेक्शन कमीशन जो अमन अमान कायम रखण के लिए निगरान हुकूमतन के हिदायतों जारी कयूं वियूं आहिन। सुप्रीम कोर्ट में उन नज़म जो इजहार किया वियो तो आम चूंडू पंहिंजे मुक़रर वक्त ते ही थींदियूं। सुप्रीम कोर्ट लेवल प्लेइंग फील्ड न ॾियण बाबत पीटीआई की दरख्वास्त वापस वठण की बुनियाद ते उकलाए छॾी। चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। पीटीआई इलेक्शन कमीशन खिलाफ तोहिनी अदालत की दरख्वास्त वापस वठी छॾी। पीटीआई के वकील लतीफ़ खोसा चयो तो चीफ जस्टिस साहब अवां जी वॾी मेहरबानी। चीफ जस्टिस सवाल किया तो अवां के केस हलाइणो है या न। लतीफ़ खोसा चयो तो मूंखे दरख्वास्त वापस वठण की हिदायत कई वई है। अवां जे 13 जनवरी वाले फैसले से असांजूं 230 सीटूं खसी वयूं आहिनि। असां अवां मां कीअं उम्मीद रखूं तो लेवल प्लेइंग फील्ड मिलंदी। अवां पीटीआई जो हुलियो ही बिगाड़े छॾियो है। असां अवां जी अदालत में ही केस नथा विड़ी सघूं। चीफ जस्टिस चयो तो अवां असांजो फैसलो मञो या न मञो इहा अवां जी मर्ज़ी है। महंगाई की मारियल अवाम लाइ खुशखबरी। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि के अघन में लाथ इम्कान। पेट्रोल की कीमत में 9 रुपया फी लीटर ताईं लाथ थी सके थी। डीज़ल जो फी लीटर अघ 2 रुपयनि ताईं घटिजण जो इम्कान। ओगरा पंहिंजी समरी पेट्रोलियम वज़ारत के मोकिलींदी ऐं नवनि अघनि जो ऐलान वज़ीर आज़म की मुशावरत से नाणे वारी वज़ारत तरफ़ां कयो वेंदो। करोंडी भरिसां ॻोठ रांझो मशहूरी में भाउ हथां भेण क़तल। जवाबदार फरार। जवाबदार सजाद मशहूरी गोलियूं हणी भेण जिनसारा ख़ातून के क़तल करे छॾियो। नारी गुजरी अॻु बिरादरी के नौजवान से प्यार के पढ़ने लाइ घरां निकिती हुई जंहिंखे राजोड़ी ज़रिए वापस करायो वियो हो। रतोदेरो में नामालूम कार सवार हथियारबंदन फोरन पारां कुकर के व्यापारी बिलावल सूमरो का लखें रुपया रोक रकम और मोबाइल फोन फुरकिया विया। शहरियन पारां रतोदेरो शिकारपुर रोड से धरणो हणी एहतजाज किया। मुख्तलिफ शहरन का ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुतासिर। मुज़ाहिरीन डीआईजी और एसएसपी लाड़काणो और आला अख्तियारन का मुतालबो कंदे चयो तो फुरथियल सामान वापस कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। सिंध जो नामियारो अदाकार मीर मोहम्मद लाखो लाडाणो करे वियो। मीर मोहम्मद लाखो दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। संदस जनाज़े नमाज में अदाकारन सहाफ़न समाजी अगवानन और वारसन की शिरकत। तदफीन हाणे गोठ सकरन वेझो कई वई। मीर मोहम्मद लाखे पंहिंजे फनी कैरियर की शुरुआत पीटीवी खां कई। मीर मोहम्मद लाखे समय ड्रामन में कम किया और केतराई एवार्ड पंहिंजो नाओ कया। संदस कमदार वारे किरदार अमर करे छॾियो। पाकिस्तान की सीनियर अदाकारा रेशम शादी न करण जो राज बुधाए छॾियो। शादी करे पागल नथी थियण चाहियां। निजी टीवी के प्रोग्राम में रेशम जूं ॻाल्हियूं चयाईं मूं लाइ शादी खां वधीक पाण खे नफ़सियाती तौर ठीक रखण अहम है। मूं पंहिंजे साहेड़ियुनि खे ॾिठो है संदन शादियूं भी घणो अरसो न हली सघियूं। शादियूं तेज़ी से टुटी रहियूं आहिनि। इहो ॾिसी दिल घबराइण लॻंदो है।